अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आया यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सिंध गवर्नमेंट पहिरियां बि वरजायो पर कल क्लियर कट उन्हनि ॻाल्हि करे छॾी त भई जेसिताईं जेका सेंसस थिया आहिनि उन सेंसस तकरारी सेंसस जेसिताईं हल नथो थिए मसलो हुनजो सेंसस जो या ॿीहर सेंसस नथा कराया वञनि तेसिताईं आदमशुमारी जेसिताईं ॿीहर नथी थिए तेसिताईं असां लोकल गवर्नमेंट जा इलेक्शन नथा कराए सघूं। जी मतिलबु जेको सिंध गवर्नमेंट जो पुराणो मौक़ुफ़ आहे त हुननि बल्दियाती इलेक्शन्स खे आदमशुमारी सां मशरूत करे छॾियो आहे। मूंखे हाणे हिन जा हुननि वटि पीपल्स पार्टी जी सरकार वटि यानी सिंध गवर्नमेंट वटि पंहिंजा आइनी दलील मौजूदु आहिनि। आइनी दलील आहिनि त भई जेसिताईं आदमशुमारी थिए थी त उनजे मुताबिक़ जेको आहे नया तकबंदी थियणु खपे, नई वोटर लिस्टूं थियणु खपनि ऐं पोइ फ्रेश इलेक्शन्स थियणु खपनि। ठीकु ॻाल्हि आहे, पर इहो बि आहे त भई अगरि जेके तव्हां हिकिड़ी चूंडियल ऐवान आहिनि इहे बि जीअं तव्हां क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जा इलेक्शन्स कंहिं बि नाले में सवाइ इहा त मार्शल लॉ लॻी आहे, कंहिं बि प्रिटेक्स्ट ते कंहिं बि नाले ते तव्हां इहे इदारा जेके आहिनि उहे क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जा बंदि नथा करे सघो। मिसाल पाणी हिकिड़े मफ़रूज़े ते ॻाल्हायूं ऐं पीपल्स पार्टी वटि इहो सुवालु ज़रूरु केरु कंदो, सिंध गवर्नमेंट खां बि केरु सुवालु कंदो त भई अगरि मञी वठूं मफ़रूज़े तौर ते त हीउ 2 सालनि ताईं आदमशुमारी जो तकरार ख़तमु नथो थिए, नई आदमशुमारी नथियूं थियनि, इहे जेके बि ख़दशात आहिनि सिंध जा उहे दूरि नथा कया वञनि त 2 सालनि खां पोइ जेका इलेक्शन थियणी आहे 2023 में आम चूंडूं, छा पीपल्स पार्टी जो उन महिल बि इहो मौक़ुफ़ हूंदो त हिते गवर्नर संभाले वठनि सूबनि खे ऐं हुते एडमिनिस्ट्रेटर जेसिताईं जेको आहे आदमशुमारी नई न थींदी, नई तकबंदी थियणी न, सो ज़ाहिर इहे कोन थी करे सघे। पीपल्स पार्टी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, उहो इलेक्शन्स खे मुलतवी करण जो त चई नथी सघे ऐं आइन में अहिड़ी का गुंजाइश न आहे। सो भाई साॻिए ई अच्छा ख़ुदि 2018 जी इलेक्शन में बि इहा ई तकरारी चूंडूं हुयूं, पर पीपल्स पार्टी हिकिड़े वसी मुफ़ाद में हिकिड़ो चयो ठीकु आहे कराए वठो इलेक्शन, मतिलबु एतिराज़ न कयो। सो ॻाल्हि इहा आहे त उन ई वसी हुन में मुफ़ाद में बल्दियाती इलेक्शन छो नथा थी सघनि। सिंध जो जेको हिन आदमशुमारी ते जी तकरारी आदमशुमारी ते जेके तहफ़ुज़ात ऐं ख़दशात आहिनि उहे त पंहिंजी जाइ ते आहिनि, उहे इलेक्शन थियनि था या नथा थियनि उन ते हिकिड़ो मौक़ुफ़ मौजूदु आहे सिंध जो ऐं हू फेडरल हुकूमत प्रॉमिस बि कयो आहे त 3 सालनि जे प्रोसेस में हू वरी नई आदमशुमारी कराए ख़दशात दूर बि कंदा, लेकिन तेसि ताईं बल्दियाती इदारा गैर फ़ाल थियणु इहा हिकिड़ी सियासी पार्टी खे सूहन कोन था। ऐं सम्झां थो त फॉर अ पॉलिटिकल पार्टी ऐं पीपल्स पार्टी खे सूट थो करे, हींअर हू हुकूमत आहे हुनजी, हींअर बल्दियाती इलेक्शन्स थींदियूं त हुननि खे वधीक उनजो फ़ाइदो बि थींदो ऐं 2023 में जॾहिं आम चूंडूं थींदियूं तेसि ताईं हिननि जा पंहिंजा यूनियन काउंसिल ऐं काउंसलर ऐं चेयरमैन ऐं हीअ सभु घणे भाङे पीपल्स पार्टी जा हूंदा त हुननि खे हुन MP MLA जी इलेक्शन में बि उहो कमु ॾींदा। सो कंहिं बि रूह सां यानी अगरि आउं चाहियां त जेको असूली ॻाल्हि आहे उन में बि इलेक्शन थियणु खपनि बल्दियाती, ऐं अगरि सियासी मुफ़ाद में पीपल्स पार्टी खे ॾिठो वञे तॾहिं बि इलेक्शन थियणु खपनि। लेकिन बहरहाल सिंध हाई कोर्ट ते शायदि हुकुम कयल आहे त इलेक्शन कराए वञनि, त हाणे पीपल्स सिंध सरकार सुप्रीम कोर्ट पे अपील में वियल आहे। अगरि सुभाणे सुप्रीम कोर्ट अपील पीपल्स पार्टी जी ख़ारिज करे छॾी त पोइ ज़ाहिर पोइ त कराइणा पइजी वेंदा इलेक्शन, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त मुंहिंजो नुक़्ता नज़र इहा आहे त बल्दियाती इलेक्शन्स थियणु खपनि। मन उहा ई ॻाल्हि आहे त कराइण पइजी वञनि, हिन खां बहितर इहो ई आहे त तव्हांखे कराए छॾे खपे, पाण ई कराए छॾे। हाणे इन बल्दियाती इलेक्शन कराइण सां को ईअं न आहे असांजे शहर ऐं ॻोठनि में जेका हालत लॻी पई आहे नंढनि वॾनि शहरनि में उहो को गुल गुलज़ार थी वेंदा, लेकिन एटलीस्ट हिकिड़ा चूंडियल माण्हू आहिनि उन्हनि खे केरु वञी ॿाह मां झले सघे थो, काउंसलर खे, UC चेयरमैन खे, तालका चेयरमैन खे, हिननि खे केरु वञी ॿाह मां झले त सघे थो, एडमिनिस्ट्रेटरनि सां केरु ॻाल्हाए। ठीकु आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त शायदि असांजे MP MLA हज़रात खे इहो वारो खाए थो त हुननि जे तक में हुन शहरनि में हुन ज़िलनि में हुननि सां इक़्तिदार में को भाईवारी न करे। इक़्तिदारी भाईवारी सां मुराद सिर्फ़ु ट्रांसफर पोस्टिंग्स ऐं इलाइक़े में दाबो न आहे, हुन फंड्स बि इन्वॉल्व आहिनि, त हू शायदि चाहिनि था त बसि ठीकु आहे असीं वेठा आहियूं न, छा ज़रूरत आहे हेठि UC ऐं उनखे
तालके लेवल ते पावर खे शेयर छो कजे। जी जी ऐं सभु सिंध गवर्नमेंट एॾो क्राए कंदी आहे जॾहिं वफ़ाक़ी सरकार जेको आहे उहो जॾहिं फेडरल गवर्नमेंट कहिड़े तरीक़े सां इंटरवीन कंदी आहे या कुझु बि अगरि एडमिनिस्ट्रेटिव पावर्स में कुझु मुदाख़लत करे या को मसइलो करे, हीअ त मतिलबु हिकिड़े पूरे या का बि गवर्नमेंट असांजी प्रोविंशियल गवर्नमेंट हिकिड़ी पूरे टेयर खे उॾारे वेठी आहे। मुंहिंजे अर्ज़ु कयो त हुन सां को गुले गुलज़ार कोन थी वेंदी, लेकिन हिकिड़ो सिस्टम त हलणु खपे न, डेमोक्रेसी आहे, हिकिड़ो प्रोसेस आहे, हुनखे हलणु खपे। ख़ुदि असांजो हीउ जेको लोकल बॉडीज़ एक्ट आहे इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो मतिलबु हिते कई एतिराज़ात आहिनि, अजीबो ग़रीब ठहियलु आहे। एतिरो जेको आहे हुनमें इंतिज़ामिया खे ऐं चूंडियल बल्दियाती इदारनि खे एतिरो गडमट कयल आहे, त कंहिंखां कमु न थिए, कंहिंखां कमु न थिए। पाणी सप्लाई हिकिड़नि जी ज़िम्मेवारी आहे त ॿोहारा ॾियारणु घिटियनि खे ॿिए जी ज़िम्मेवारी, अजीबो ग़रीब क़िस्म जो इदारा बि ठही विया आहिनि, खोड़सारा इदारा साॻे कम लाइ ठहियल आहिनि। लेकिन बहरहाल पोइ बि आउं चाहियां थो बल्दियाती इलेक्शन्स थियणु खपनि, ऐं आउं सम्झां थो त पार्टी बुनियादनि ते थियणु खपनि जेसिताईं इहो माना। अच्छा गॾो गॾु अगरि रखिजे त हिकु त इहो पी सरकार पंहिंजो गवर्नमेंट असांजे सिंध गवर्नमेंट अनाउंस करे छॾियो, ॿियो सिंध गवर्नमेंट काफ़ी ॾींहंनि खां क्राए करे थी पई इरसा जे ख़िलाफ़ु ऐं पाणी जे लाइ। हिकिड़ो सुवालु अचे थो ज़हन में त हिकिड़ी पूरी गवर्नमेंट क्राए करे थी पई, पोइ बि इरसा खे मतिलबु को फ़र्क़ु नथो पए। इरसा छा आहे? हर वज़ीर इरसा जेको आहे बेसिकली उन में वफ़ाक़ ऐं पंजाब जा नुमाइंदा वेठा आहिनि, उन्हनि खे छा परवाह आहे त सिंध में कहिड़ो गोड़ पियो थिए, जेको अॼु खां न आहे। हींअर मूं टाइम न्यूज़ ते जाम ख़ान शोरो खे ॿुधो पिए, हिकिड़ो केस आहे सिंध जो, भाई असांजो पाणी आहे, वाटर शेयरिंग सही न पिया कयो, पाणी खे खोट खे शेयर नथा कयो, इहे सभु शयूं आहिनि। पर एज़ यू सेड के हू को एतिरो चवंदा छा भले रड़ियूं करे वठनि, कहिड़ो फ़र्क़ु पए, भली रड़ियूं करे वठनि, कहिड़ो फ़र्क़ु थो पए, बसि आहे त माना ज़ुल्म ई कंसिडर कजे, ॿियो छा कजे। पाणी जहिड़ी शइ ज़्यादती आहे, वॾी ज़्यादती आहे, ज़्यादती कंसिडर कजे। ठीकु आहे, अॻिते वधो था प्यारे साहिबु। अच्छा फवाद चौधरी साहिबु अॼु कैबिनेट जा डिसीशन्स ॿाहिरि रखिया, जंहिंमां हिकिड़ो जेको आहे चयूं त इलेक्शन जे लाइ मतिलबु सॉरी अमेंडमेंट हिकिड़ो मतिलबु ऑर्डिनेंस हिकिड़ो पास करे छॾियो, कैबिनेट हुनखे ओके करे छॾियो त अगरि जे 60 ॾींहंनि जे अंदरि कोई हलफ़ नथो खणे इलेक्ट थियण खां पोइ त पोइ उनखे डी सीट तस्वीर कयो। ॾिसो इहो काफ़ी ज़माने का इहा ॻाल्हि हुई, हिकिड़े ज़माने सिंध में अरबाब रहीम साहिबु चूंडजी विया, पर ॿ अढाई साल हुननि हल्फ़ न खयो, हींअर इसाक डार न खयो आहे हल्फ़, विच में चौधरी निसार बि हल्फ़ न कयो, इहे कुझु हुजनि था मामला। छाकाणि त उहे त जेको चूंडिजे थो उहो चाहे थो त ॿिए ॾींहुं मूंखां हल्फ़ वठो त पघार चालू थिए। सो लेकिन इहा ॻाल्हि ठीकु बि आहे त भई अगरि तव्हां हल्फ़ खणण जहिड़ा बि न आहियो त पोइ तव्हां हुन तक जे माण्हुनि त ॾोह न कयो आहे न, उनखे को ॿियो नुमाइंदगी ॾे। अगरि चौधरी निसार साहिबु MPA जी सीट खे पंहिंजे मरून महिनत न पियो सम्झे, जेको हाणे त शायदि खणी वरितई हल्फ़, जी हा जी हा जी हा, लेकिन या इसाक डार साहिबु बवजू त पाकिस्तान अची नथो सघे त पोइ सीट ख़ाली करे, एग्ज़ैक्टली के ॿिए खे मौक़ो ॾे। एग्ज़ैक्टली। सो इहो 60 ॾींहंनि वारी ॻाल्हि हाणे ठीकु आहे, 60 ॾींहं काफ़ी टाइम आहे, अगरि कोई बीमारी सीमारी बि आहे त पोइ माण्हू 60 ॾींहंनि में वञी हल्फ़ खणे, न त सीट छॾे ॿिया माण्हू त जेके प्रपोज़्ड अमेंडमेंट्स हुयूं उन में कम से कम हिकिड़ी अमेंडमेंट इहा हुई, ॿी अमेंडमेंट जेका ओवरसीज़ पाकिस्तानीज़ खे ॾियण वारी, उन ते बि फवाद चौधरी साहिबु हिकिड़ो चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं PLN चाहिनि थियूं साज़िश त कहिड़े तरीक़े सां ओवरसीज़ पाकिस्तानीज़ खे वोट न मिले। ॾिसो ओवरसीज़ पाकिस्तानीज़ लाइ शहबाज़ शरीफ़ त हिकिड़ो फॉर्मूलो ॾिनो त तव्हां जीअं फाटा खे अलॻि MNA ॾिना वेंदा हुआ, ईअं तव्हां ओवरसीज़ मख़सूस सीटूं ठाहे छॾियो। छाकाणि त हीअ सम्झ में ॻाल्हि न पई अचे त अगरि मिसाल आउं वॉशिंगटन में वेठल आहियां ऐं मुंहिंजो वोट हैदराबाद में, आउं असुल हैदराबाद जो आहियां मिसाल, हाणे आउं किथे वोट विझां, जिथे वणे विझी छॾियां छा? त ऐं सो क्वेश्चन इहो आहे त हीअ टेक्निकलिटीज़ आहिनि, लेकिन ओवरसीज़ पाकिस्तानीज़ खे छो वोट जो हक़ हुजणु खपे, इहो मूंखे अञा ताईं बि फ्रैंकली मतिलबु सम्झ नथो अचे। इफ दे चूज़ टू लिव इन यूनाइटेड स्टेट्स और यूनाइटेड किंगडम और ऑस्ट्रेलिया और कैनेडा ऐं हुते जा हू सिटीज़न थी विया आहिनि, सिटीज़नशिप हुननि वटि आहे, ठीकु आहे, ड्रिल सिटीज़नशिप त ठीकु आहे, जेको बि आहे अजीब ग़रीब क़िसो। हिकिड़ो माण्हू ॿिनि मुल्कनि जो शहरी कीअं आहे, ॿिनि मुल्कनि सां वफ़ादार कीअं थो थी सघे माण्हू? मिसाल जॾहिं तव्हां सिटीज़न थींदा आहियो, कंहिंजी शहरियत हासिलु कंदा आहियो मुल्क जी, त पोइ तव्हां हल्फ़ खणंदा आहियो त तव्हां हुन मुल्क सां वफ़ादार रहंदो। सो जेको अमेरिका में इहो हल्फ़ खयो बीठो आहे, या ऑस्ट्रेलिया या कैनेडा या इंग्लैंड या जिथे बि, उहो हाणे त हू हुते जो वफ़ादार थिए, ठीकु आहे, हुनजी चॉइस आहे। उहो असांजे मुल्क जे मामलनि में छो हुनजी राय खे मतिलबु उहो ठीकु आहे, राय त सभिनी जी ॿुधणु खपे, लेकिन वोटिंग जो हक़ छो आहे?
छाकाणि त हू फॉरेन रेमिटेंसेस मोकिलीनि था, Exactly. असांखे डॉलर मोकिलीनि था, तंहिंजे करे असीं चऊं था तव्हां वोट बि ॾियो। बट दिस इज़ हू सही डॉलर हू असांखे कोन पिया मोकिलीनि, हू पंहिंजे मिटनि माइटनि खे मोकिलीनि पिया। जंहिंजा मिट माइट हिते कोन आहिनि उते हू ॿाहिरां डॉलर कोन था मोकिलीनि, या त घटि में घटि एतिरो मशरूत करे छॾीनि त उन पर ॾे या ओवरसीज़ पाकिस्तानी खे वोट जो हक़ हूंदो जेको डॉलर पाकिस्तान या पाउंड मोकिले, घटि में घटि हेतिरा $1000 या 1000 पाउंड मोकिलींदो हूंदो, उनखे वोट जो हक़ हूंदो। जी हा, मुल्क खे बि फ़ाइदो पए। ठीकु आहे, कॉलर नज़र अगरि फुरकान हैदर शेख हैदराबाद मां। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम यासिर साहब। वालेकुम अस्सलाम। यासिर साहब, हिकिड़ी डेफिनेशन आहे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में, उनमें हिकिड़ी टर्मिनोलॉजी आहे बल्कि जंहिंमें चवंदा आहिनि रिसोर्स मोबिलाइज़ेशन। त हाणे जीअं NCOC असांखे SOPs ॾिनियूं ड्यूरिंग कोविड, त असां लॉकडाउन कयूं ऐं प्रिकॉशनरी मेजर कीअं हूंदा, ऐं गवर्नमेंट जॾहिं बि का कैलेमिटी अचे थी सोसाइटी में या मुल्क में या सूबे में या मुल्क जे कंहिं बि हिसे में, त उते जेतिरा स्टेक होल्डर हूंदा आहिनि गवर्नमेंट जा, उनखे ऑन बोर्ड कंदी आहे त जीअं उहो जेका SOP या जेको बि रूल या का पॉलिसी आहे उनखे सक्सेसफुली इम्प्लीमेंट करे। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां ॾिसूं था त NCOC जेका SOP ठाही उहा माना फुली इम्प्लीमेंट न थी सघी आहे, त छा गवर्नमेंट इन ॻाल्हि खे सीरियस नथी वठे त जेके बि उन जा स्टेक होल्डर आहिनि फॉर इम्प्लीमेंटेशन ऑफ दीज SOPs त उनखे ऑन बोर्ड वठी करे ऐं इन SOP खे असराइते नमूने इम्प्लीमेंट कराए वञे, त जीअं जेको आम माण्हू मुतासिर थियनि था उहे न थी सघनि। इन ते अली साहब खे रिक्वेस्ट आहे, असां ॻाल्हाईंदा था। ठीकु आहे, ॿियो बि कॉल वठूं। प्यार अली दल मीरपुर बठोरो मां। जी दल साहब, छा सवाल हूंदो? ठीकु, कॉल ड्रॉप थी। शेख साहब, जेका तव्हां ॻाल्हि कई त तमामु स्टेक होल्डर्स खे गवर्नमेंट खे ऑन बोर्ड वठणु खपे। SOP जेको कोविड लाइ आई, जेको उन में त उहो त भई मास्क पायो, हथ धोयो, ही कयो, ही पब्लिक गैदरिंग्स न थियनि, हिन टाइप इहे सभु 5-4 फुट 6 फुट जो फ़ासिलो रखो, इहो इम्प्लीमेंट केरु थो कराए सघे? इहो तव्हांजे स्टेक होल्डर्स जेके सरकारी मिशनरी आहे उहो आहे न, उनखे त सरकार ऑन बोर्ड वरितो हो। अगरि साईं जो मुराद आहे त को सिविल सोसाइटी खे बि इंगेज कजे त उहो इम्प्लीमेंट कीअं कराईंदी? हीअ ॾिसो, इहो उहो ई बहस थी। तव्हांखे यादि हूंदो ख़ान साहब नयो इमरान ख़ान साहब हुकूमत में आयो त चवंदो मां टाइगर फोर्स ठाहियां पियो, उहो अलाए किथे वई, उहो जेका चीता हुआ अलाए किथे विया। जी हा, जी हा, चीता फोर्स वई किथे? चीता फोर्स ख़बर न आहे का बि त उन्हनि जी छा हिन वक़्तु नवाज शरीफ साहब में ख़िदमत कमेटी ठाही। जी हा, जी हा। सो हीअ जेके चीता फोर्स ऐं हिन टाइप जी शयूं आहिनि शेख साहब, इहो वॉलंटियर्स आहिनि। इहो तव्हां माना मूंखे अची हिकिड़ो पुलिस वारो ॿाह मां झली ईंदो त आउं चवंदो हा बाबा पुलिस वारो आहे, बंदि करे छॾींदो। पर मूंखे अची को चीतो हथ में विझंदो, आउं चवंदो परे थी, उहो मूंखे केरु थींदो मूंखे चवण वारो। सो क्वेश्चन इज़ के विच स्टेक होल्डर्स यू आर ट्राइंग टू कंहिंखे पॉइंट आउट कयो पिया, कहिड़ा? बाक़ी जेको पुलिस आहे, सरकार आहे, DC आहिनि, इंतिज़ामिया आहे, उहो त ऑफकोर्स इन SOPs ते अमल कराइण लाइ कोशिशि करे थी। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु। प्यार अली दल मीरपुर बठोरो मां। जी दल साहब, छा सवाल हूंदो? सर, असां कारी साहब सां मां इहो सवाल कंदुसि त सिंध में मकानी इदारनि जी चूंडूं छो नथियूं थियनि? छा सिंध हुकूमत हर वारे को सबबु ॼाणाए थी छॾे? कॾहिं तकबंदियुनि जो सबबु, कॾहिं आदमशुमारी, त कॾहिं कोरोना। तकबंदियूं कराइण, ही सभु कुझु कराइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे या इलेक्शन कमीशन जी? कारी साहब खां हिन ते वज़ाहत पुछंदासीं त कंदा त महिरबानी। ओके, ठीकु आहे। रियासत और इलेक्शन कमीशन सही ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट जो शुरू खां मौक़िफ़ इहो न आहे तकबंदी वग़ैरह, हुनजो शुरू खां मौक़िफ़ आहे त आदमशुमारी ठीकु कराए, पोइ तकबंदी ते अचो, सो उहा ॻाल्हि ठीकु थिए न पई। आदमशुमारी में मुख़्तलिफ़ मुफ़ादात मुख़्तलिफ़ धुरियुनि जा आहिनि जेको ईअं ॾेखारणु चाहिनि था, ऐं ॾाढा दिलचस्प आदमशुमारी थियल आहे, हुनजा अंग अखर पढ़ूं था त खिली अचे थी। सो हुन में साईं आदमशुमारी जो मसइलो आहे, तकबंदी जो न आहे। हू चवंदा आदमशुमारी पहिरीं ठीकु कयो, सिंध गवर्नमेंट चए थी, पोइ इलेक्शन कराइबा। पर आउं सम्झां थो त अगरि इहो दलील खणी हलियो को माण्हू त ईअं न त 2 सालनि खां पोइ को अची चए त बाबा ठीकु आहे जनरल इलेक्शन बि तेसि ताईं मुलतवी कयूं था जेसि ताईं आदमशुमारी ठीकु थिए, त इहो ज़ाहिर जमहूरियत लाइ सिविल जेको सिस्टम हले पियो इन लाइ हिन लाइ नाकारी थींदो। अच्छा साईं, सवाल गॾु गॾु इहो बि रखियो त सिंध गवर्नमेंट आख़िर बाक़ी बहाना छो थी करे? वजह न ॾिसो, हुनजो त मूं सिंपल तव्हांखे ॿुधायो
असांजे मुल्क में जॾहिं बि आमरियत हूंदी आहे त हू जेको फर्स्ट ईयर आहे जेके मथियां आहिनि क़ौमी असेंबली सूबाई असेंबली इहो गाइब करे छॾे थो मार्शल लॉ लॻनि था जी हा, इन्हनि जो को कमु ख़तमु थो थी हिन जो कम ई ख़तमु करे छॾीनि था, हू पाण अची वेही रहनि था। जी हा, पोइ चवनि था त हाणे ही जेके बल्दियाती इदारा चूंडूं त तव्हां ॾिसो त जेको बि तव्हां आमरियतनि जो दौरु खणो एग्ज़ैक्टली उन में आमरनि खे सभिनी खां वधीक शौक़ु हूंदो आहे बल्दियाती इलेक्शन कराइण। त हू चवंदा आहिनि त असीं ग्रास रूट लेवल ते पंहिंजी डेमोक्रेसी रिस्टोर कयूं पिया, लेजिटिमेसी वठूं पिया सिस्टम लाइ, त मञता वठूं पिया। सिविलियन दौर में बदकिस्मती सां उनखे ॻाल्हि वणे नथी। हुनजो सबबु मूं तव्हांखे इहो ॿुधायो त जेके हुननि जा MNA MP साहिबान हुजनि था पावर शेयरिंग, उहो पावर शेयरिंग शुरू थी वञे थी। मिसाल साईं किथां फ़ोन कयो दौड़ मां न मीरपुर भटोरो मां, मीरपुर भटोरो में। हाणे मीरपुर भटोरो में जेके बि हींअर क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जा जेके मेंबर साहिबान आहिनि, पर मिसाल सुभाणे हुते चेयरमैन अची वेंदो, UC जा थींदा, त ज़ाहिर फंड आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, सभु विरहाए बियूं न साईं। ऐं पोइ हू बि जेको रूलिंग पार्टी जा अगरि हूंदा त चवंदा साईं असां ही SHO मटाए ॾियो, ही सही न आहे, सभु शयूं थियनि थियूं न। त इक़्तिदार जी शराकत शुरू थी वञे थी। मक़सदु बि इहो हुजे थो, ही मुख़्तलिफ़ टीयर्स हेठि ग्रास रूट ते बल्दियाती इलेक्शन कराइण जो मक़सदु बि इहो हुजे थो त पावर एट योर डोर स्टेप, यानी सोली सिंधी में त हींअर जेके ज़िलनि में 2-4 बंगला जेके आहिनि, बंगलनि मां सियासत थींदी आहे, पोइ थींदो आहे नंढी नंढी उताकूं बि खुली वेंदियूं आहिनि। जी हा, जी हा, उन उताकनि तां बि सियासत शुरू थी वेंदी आहे। पोइ उताकूं आख़िर में वञी बंगलनि में, जीअं दरिया वञी समुंड में करंदो आहे, ईअं उताकूं अची हू बंगलनि में ई समोइजनि थियूं। लेकिन फ़िलहाल त सनाथुला मामला त उताकनि तां शुरू थी जी हा, उते ई हलता थी वञनि वरी। अच्छा, अगरि इन सां गॾु गॾु इहो रखिजे त पोइ जॾहिं तव्हां ॻाल्हि कई त आमरनि खे जेको आहे उहो माना जेके बि अगरि मार्शल लॻे थी त डिक्टेटर जी ख्वाहिश हूंदी आहे त भई लोकल गवर्नमेंट करायूं, पब्लिक मां मतिलबु इहो लेजिटिमेसी ड्रॉ कयूं ऐं आवाम ताईं पहुचूं, उन्हनि खे ॾेखारे सघूं था असां तव्हांजे लाइ कमु कयूं था। त पोइ इहो कमु करण वारो माइंड सेट इहो असांजी गवर्नमेंट्स खे छो नथो अचे? त वाकई इहो बि त लेजिटिमेसी छाकाणि त सिविलियन गवर्नमेंट्स इहो सम्झनि थियूं त असांजा MNA MP कमु कनि पिया न, हाणे कहिड़ी ज़रूरत आहे बल्कि असीं कयूं पिया न। एक्चुअली जेका आमरियतनि जे दौर में MNA MP ग़ाइब थी वञनि था, जी हा, त हू चवनि था हेठियां अचनि। जी हा, ठीकु आहे। सभु कॉलनि सां गॾु मोहसिन बेलार राणीपुर मां। जी बेलार साहब, छा सवाल हूंदो? सवाल हो हिकु, सिंध हुकूमत वॾी अजीब हिकु मंतक आहे त तव्हां कोरोना में न मर ॾींदा, तव्हां गटरनि जो पाणी पियो उन में मरो, साईअ जो इलाज न ॾींदा, कारे कामड़े उन में मरो, तव्हां कोरोना में न ॾींदा, स्कूल न खोलींदा, इन जी वजह छा आहे साईं? ठीकु आहे। पर सभु हाणे त उन चयो आहे न 30 अगस्त ते खोलीनि था, उन ते हाणे पाण छा भई बहस कयूं? उहो त हुननि जो ख़्यालु ॾिसो। ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु सही था चओ, गटर जो पाणी पीअण ते माण्हू परेशान आहिनि, कारी कामड़ जे करे माण्हू मरनि पिया, पंटी छटी। हाणे त शायदि 40-50 लख माण्हू हूंदा सिंध में जेके कारी कामड़ हेपेटाइटिस B ऐं C जा में वरितल हूंदा। लेकिन कोविड हिकिड़ी वबा आहे ऐं हीअ तमामु तेज़ी सां पकड़िजे थी। सो मूं कल्ह बि शायदि इन ॻाल्हि जो जवाबु ॾिनो पियो त ॾिसो, कॾहिं कॾहिं सूरत कॾहिं इंसान साम्हूं अहिड़ी अची वेंदी आहे जंहिंमें 2 सही थी वेंदा आहिनि। को हिकिड़ो बि तव्हां मुकमल तौर ते ग़लति नथा चई सघो। जॾहिं लॉकडाउन पोएं साल लॻाया पिया सिंध हुकूमत, त मूं इहा ई ॻाल्हि कई पई त इहो बि सही आहे त लॉकडाउन सां ही वबा थोरी थधी थींदी, पर इहो बि सही आहे त माण्हू बुख मरनि पिया। सो हींअर मां चाहियां पियो इहो बि सही आहे त ॿारनि जी तालीम मुतासिर थिए पई, पर इहो बि सही आहे त ॿारनि जी जेका आहे उहो सिहत ख़तरे में अची वञे थी। सो कॾहिं कॾहिं 2 सही हुजनि था। हाणे इहो त माण्हुनि जी चॉइस आहे त हू कहिड़े सही खे सही सम्झनि था ऐं ॿिए सही खे सही नथा सम्झनि। मुंहिंजी नज़र में ॿई सही आहिनि। ईअं न हूंदो आहे त ज़रूरी आहे त हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे, कॾहिं कॾहिं 2 सही हुजनि था। जी हा, जी हा, जी हा, जी हा। सो लेकिन इहा बहस इन करे हाणे न कयूं जो बाक़ी हाणे घणा 5-6 ॾींहं सरकार चए थी त खोलींदा स्कूल, 6 ॾींहंनि में उहो स्कूल चवनि था खोलींदा। अच्छा, अॼु हिकिड़ी पाण टाइम न्यूज़ ते पंहिंजी रिपोर्ट बि ॾिठी हिकिड़ी त असां वटि एड्स जा बि काफ़ी अलार्मिंग सिचुएशन थींदी थी वञे सिंध जे अंदरि ख़ासि करे। 2000 लॉकडाउन जा केसिस थी विया आहिनि, तक़रीबन 2500 जे क़रीब 2700 ऐं 6700 कराची जा केसिस अची विया आहिनि हाणे त। सही अलाह पे पनाह ॾे। ही एड्स वारो मामिलो या हेपेटाइटिस B ऐं C, ही जेके रत जे ज़रिए हिक ॿिए में ट्रांसफर थियनि थियूं बीमारियूं, हाणे दुनिया में त हिन जा कारण घणे भाङे सेक्शुअल मामलात हुजनि था, पर असां वटि हिन जो जेको हिकिड़ो वॾो कारण आहे उहो आहे त जेको सिरिंज असीं
इस्तेमालु थियल सिरिंज ॿिए खे लॻायूं था, जी हा, असां वटि ही जेके जाली डॉक्टर्स या जाली ही थियनि था सॼा के, इहे ख़ुदि कंपनीज़ जेके आहिनि जी हा, लोकल ठहियल आहिनि। हाणे त असां वटि हर शइ लोकल ठहे थी। तव्हां ही जेके सॉफ्ट ड्रिंक्स आहिनि उहो हर पाड़े में वियल आहिनि, बोतलूं रुगो हुननि जूं हूंदियूं, बाक़ी भरे ॾींदा तव्हांखे उहो जेको बि कोला आहे या जेका बि शइ आहे। लाइकवाइज़ ही जेके माण्हू स्मोकिंग कनि था, सिगरेट पीअनि था, उहे लोकल ठहनि पियो। जी हा, कहिड़ी शइ आहे असां वटि दवाऊं, करिणो छा आहे, हू जेका हुनजी जेका हिकिड़ो छापो करिणो आहे त ॿिज ऐं भाण उहो बि जारी हुनमें एतिरो घणो आहे ही सॼो किसो। असां वटि डिग्रियूं जाली आहिनि, जी हा, जी हा, असां वटि हर शइ जी जाली हुजण जो बि पूरो हुजे थो। जी हा, सो ही जेके सिरिंजिस आहिनि बेसिकली, ऐं जेको रत कंहिंखे फटी थिए थो या बीमार थिए थो, ॿियो माण्हू रत ॾिए थो, बेसिकली एड्स जेको आहे। ऐं आउं सम्झां थो त ही अंग अखर जेके तव्हां मूंखे ॿुधायो पिया, में बि घटि हुजनि, इहे इलाही घटि आहिनि। ॿिया माण्हू हिन खे मायूब सम्झनि था, पोइ ॿुधाइनि नथा। एग्ज़ैक्टली। सो आउं सम्झां थो त ही ख़तरनाक शइ आहे। ऐं बहरहाल गवर्नमेंट करे इलाही शोर थिए थो मीडिया में, त नज़र विझे थी, ऐं पोइ वरी बात आई गई थी वञे थी। जी हा, जी हा, हिकु बसि ॻाल्हि ढकिजी थी वञे, वरी पोइ हिन ते को वधीक बहस बि नथो करे। अच्छा, अॻिते हलूं था पिया त अगरि अफ़गानिस्तान जी सिचुएशन ते चऊं त तालिबान अॼु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, जंहिंमें ॿुधायो त भई असां हिकिड़े नए क़िस्म जी गवर्नमेंट ठाहिण वञूं था पिया, इदारा असां नए सिरे सां ठाहियूं था पिया, फ़ौज बि नए सिरे सां ठाहियूं था पिया, इवन मीडिया जी तश्कील बि असां कंदासीं। उन्हनि इहा बि ॻाल्हि करे छॾी आहे। उन्हनि इहो चयो त अफ़गान शहरी जेके आहिनि उहे पाण हिते ई रहनि अफ़गानिस्तान में, गैर मुल्की भली वञणु चाहिनि त वञी सघनि था, बाक़ी अफ़गानिस्तान जा जेके शहरी आहिनि उहे तॾहिं वञनि जॾहिं हुकूमत क़ाइमु थी वञे, वीज़ा लॻाराए पोइ हलिया वञनि। न, हाणे सुवालु इहो आहे त वीज़ा कीअं लॻाराइनि। हीअ मुंहिंजे ख़्याल आहे त जेको अफ़गान तालिबान खे इहो प्रेशर अची रहियो आहे, इंटरनेशनल प्रेशर, त 25-30 माण्हू जेके आहिनि उहो एयरपोर्ट ते वेठल आहिनि, को बॉर्डरनि ते चिंबड़िया वेठा आहिनि, कुझु भॼी विया आहिनि, कुझु पंहिंजा ॿार उन नेटो फ़ौजियुनि खे ॾियनि पिया त यार असांजा ॿार खणी वञो, असां हिते सही असीं त जेको थींदो सो थींदो, पर असांजे ॿारड़ियुनि जी ख़ासि तौर ते ॿारड़ियुनि खे ॾियनि पिया। त हीअ हिकिड़ी हू जेको पंहिंजी इमेज बिल्डिंग तालिबान करणु चाहिनि पिया। सो पोइ उन्हनि जो अकुलु एतिरो ई आहे, हाणे उनखे ॾंडे जे ज़ोर ते पंहिंजो इमेज ठीकु कंदा। जी हा, हाणे चवंदा न वञणु ॾियूं था, भई ॻाल्हि इहा आहे त हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि अच्छा हू चवनि पिया त ही ब्रेन ड्रेन करे पियो यूनाइटेड वेस्ट असांजी, यानी असां वटि जेको हुनरमंद माण्हू आहिनि उहे सॼा वञनि था पिया, उहो सभु वञनि पिया, जेको बि थोरो बि कारीगर आहे, थोरो बि हुनरमंद आहे, पढ़ियो लिखियो आहे, उहो छॾे पियो। सो हाणे ॾंडे जे ज़ोर ते तालिबान रोकण जी कोशिशि कनि पिया, पर तव्हांखे ॾंडे जे ज़ोर ते त हुनजो हुनर नथा इस्तेमालु कराए सघो, हिकिड़ी अलॻि बहस आहे। पर मुंहिंजी ॻाल्हि लॉजिक इहे सम्झ नथी अचे त अगरि त तालिबान हुकूमत खे वेस्ट अमेरिका ही जेके मुल्क हुनखे वठी वञणु चाहिनि था उहो क़बूले वठंदा, पोइ त पंहिंजी एम्बेसीज़ या सिफ़ारत खाना खोलींदा, जेका अॼु मीटिंग करे जी ठीकु आहे, सिफ़ारत खाना खोलींदा त वीज़ा लॻंदो। पर मिसाल G7 जी ग्रेट 7 जी मीटिंग हले पई 7 मुल्कनि वॾनि मुल्कनि जी, हुननि मिसाल चयो त फ़िलहालु असीं नथा हिन खे तस्लीम कयूं, मूंखे ख़बर न आहे छा फ़ैसिलो थो अचे, त नथा मञूं त माना सिफ़ारत खाना न खुलंदा काबुल में या कंधार में, त माण्हुनि खे वीज़ा किथां लॻंदा, न लॻंदो। सो सोली सिंधी में हाणे ॾंडो खणणु शुरू कयो आहे तालिबान, आहिस्ता आहिस्ता। जी हा, जेको घणो थी वियो, शराफ़त सां न पिया सम्झनि त हाणे चवंदा वञण ई न ॾींदासीं, हाणे वञण न ॾींदा, त बहरहाल माण्हू मजबूरन रहंदा। ख़वातीन खे हुते जेके जॉब करे रहियूं हुयूं उन्हनि खे चवनि तव्हांजे तहफ़ुज़ लाइ तव्हांखे चऊं था त घर में वियो, माना इहो बि तालिबान पंहिंजो रंग ॾेखारीनि पिया। लेकिन बाय एंड लार्ज हू चवनि पिया त भई असीं हिकिड़ी नेशनल आर्मी ठाहींदासीं, असीं जेको आहे सॼा इदारनि जी जोड़जक बहितर कंदासीं, ऐं पोइ हिकिड़े कंहिंसां असां सभिनी खे आम माफ़ी ॾेई छॾी आहे, एंड थिंग्स लाइक दैट। ॾिसो इमेज ठाहिणी बिल्कुलु त ठीकु आहे। अच्छा, तालिबान त सरकार ठाहिण जी पंहिंजो हिकिड़ो फार्मूलो ॿुधाइनि था पिया त असां कहिड़े तरीक़े सां सरकार ठाहिण वञूं था पिया। गॾो गॾु फवाद चौधरी साहिब हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी। फवाद चौधरी साहिब जो चवण त अफ़गानिस्तान में हुकूमत असांजी पाकिस्तानी गवर्नमेंट हुकूमत साज़ी में असांजो पाकिस्तान तमामु वॾी ज़िम्मेदारी ऐं मतिलबु मुस्बत ज़िम्मेदारी किरदारु अदा करे रहियो आहे ज़िम्मेदारी सां पंहिंजो, ऐं इंडिया लाइ हुननि चयो आहे त इंडिया कहिड़े तरीक़े सां मुदाख़लत न करे। हिन में हिकिड़ो सुवालु अचे थो त पाकिस्तान कहिड़ी ज़िम्मेदारी अदा करे? न, ॾिसो न, पाकिस्तान जो पंहिंजो इन्फ्लुएंस यूज़ पियो करे न, ऐं हुननि खे हिकिड़ो पहिरीं बि पाकिस्तान, हाणे त इहो राज़ न आहे त अमेरिका ऐं तालिबान जी जेका खे टेबल ते विहारणु, हुननि जे दरमियान ठाह कराइण में पाकिस्तान जो
कुलीदी रोल हो। त हींअर बि हू ॾिसणु इहो जेको इंक्लूसिव गवर्नमेंट ऐं पोइ हुन सां करज़ई सां या अब्दुल्ला सां मामलात ठाहिण, कहिड़ी हुकूमत थींदी, केतिरो पावर शेयरिंग थींदी, पाकिस्तान पंहिंजो इन्फ्लुएंस डेफिनेटली यूज़ करे रहियो हूंदो। ऐं इहो चवणु फवाद चौधरी जो त मतिलबु इहो थियो त जेको हिकिड़ो ख़दशो हो त शायदि पाकिस्तान जा हाणे तालिबान ते एतिरो असरु न आहे, त उन मां लॻे थो त आहे। ऐं इहा बि उमेदु कयूं त हाणे TTP बि खे बिल्कुलु हू क्रश कयो वेंदो या ख़तमु कयो वेंदो। सो इहो ज़ाहिर आहे इंडिया लाइ इहे सभु शयूं जेके आहिनि के विच में ख़बर पड़ी त इंडिया जेको आहे पोइ हाणे कतर सां राब्ता पियो करे यार असांजो बि कुझु इन्हनि सां तालिबान सां मामला ठीकु करे ॾियो। सो हिकिड़ी मोदी सरकार जी जेका सो कॉल्ड फॉरेन पॉलिसी हुई ऐं स्ट्रॉन्ग मैन पॉलिसी हुई हाणे मुंहिंजे कमु न आई। जी हा, बिल्कुलु कमु न आई अथसि। अच्छा, अगरि जीअं अफ़गानिस्तान जी ॻाल्हि हले पई पंहिंजी, त रेफ्यूजीज़ ते अगरि जीअं निकिरंदी अफ़गानिस्तान जा इन्फ्लक्स जी ॻाल्हि हले थी पई त किथे रेफ्यूजीज़ हेॾे अचनि या कल्ह पुटिन हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे। पुटिन माना क्लियर ॻाल्हि करे छॾी कि भई मां अफ़गानिस्तान जी रेफ्यूजीज़ जी मद में असांखे टेररिस्ट न ख़बर। न ठीकु आहे न, हिन में डपु त थिए थो। ॾिसो न, ताजिकिस्तान सां बॉर्डर मिले थो अफ़गानिस्तान जो, ऐं हीअ जेके तान्स आहिनि मथे, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान, फलानिस्तान, इहे वरी रशिया सां आहे। ख़ाली हिननि जे विच में वीज़ा बि न आहे। जी हा, न आहे। ही फ्री मूवमेंट आहे हिन विच। सो हिकिड़ो दफ़ो अगरि मिसाल 20,000 अफ़गानी जेके आहिनि उहे ताजिकिस्तान में दाख़िल थी विया, त पोइ उहा ॻाल्हि जेका पाकिस्तान लाइ पाण चऊं था त पाकिस्तान में दाख़िल थी वियो त कराची में अचण में केतिरी देरि लॻंदी। जी हा, ईअं ताजिकिस्तान में घड़ी वियो त उनखे रशिया पहुचण में घणी देरि लॻंदी। जी हा, ऐं हिन में कहिड़ी ख़बर 20,000 में को 2-3,000 ॿिया बि हुन भेस में दाख़िल थी वञनि। जी हा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पोइ हिन पासे ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको माज़ी में रहियो आहे त हीअ जेके मुख़्तलिफ़ टेररिस्ट ऑर्गेनाइज़ेशन्स में उज़्बेक बि हुआ, चेचन सां हुते मामिलो रशिया जो अलॻि आहे। सो ज़ाहिर हुननि जो ख़दशो जेको आहे प्यूटन जो या रशिया जो उहो पंहिंजी जाइ ते आहे। त ऐं लेकिन मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे, ख़्वाहिशनि ते त पाबंदी न आहे, त अफ़गानिस्तान में अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए जो हुतां वॾे पैमाने ते लटपलाण थिए ऐं महाजरीन चाहे ताजिकिस्तान वञनि या पाकिस्तान अचनि या ईरान वञनि, अहिड़ी नौबत न अचे, अहिड़ी नौबत ई क्रिएट न थिए। अच्छा, अगरि फवाद चौधरी साहब जी ॻाल्हि निकिरे पई त उन्हनि अनाउंसमेंट जेके कयूं त प्राइम मिनिस्टर साहब जे कैबिनेट जे डिसीजन में हिकिड़ी उन्हनि बि ख़दशो त ज़ाहिर कयो आहे जेको असांजे औरतुनि सां गॾु हलनि था पिया। हिकिड़ो अॼु बि वाक़ियो ॾिठोसि त मुज़फ़रगढ़ में जेको आहे उहो मतिलबु भाउ ते इल्ज़ाम आहे कंहिंजो त ज़्यादती जो, त तूं कंहिंसां ज़्यादती कई आहे। पोइ उनजे जेको भाउ आहे उनजी वरी भेण सां जेको आहे उहो 5 ॼणनि मिली ज़्यादती करे छॾी आहे बदिले जे तौर ते। त उन ते तशवीश जो प्राइम मिनिस्टर साहब ते इज़हार कयो आहे, पर प्राइम मिनिस्टर साहब हाणे चवनि था त उलमा दानिशदां असांजा जेके वॾा दानिश्वर आहिनि ऐं सिविल सोसाइटी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि गॾु विहारे हिकिड़ी ग्रेटर बहस कराई वेंदी, वॾी बहस कराई वेंदी। ठीकु आहे, हिकिड़ो तव्हां नेशनल डिस्कोर्स हिकिड़ी वॾी ग्रेट डिबेट करायो था। ग्रेट डिबेट करायो था त तव्हांजी पार्लियामेंट मतिलबु उन लेवल जी न आहे, उन में न दानिश्वर आहिनि। जी हा, भई उन में सो कॉल्ड दानिश्वर बि आहिनि न, उलमा हज़रात बि आहिनि। जी हा, ठीकु आहे, ऐं चूंडियल आहिनि। सो दुनिया में इहे बहसूं पार्लियामेंट्स में थींदियूं आहिनि, लेकिन इमरान ख़ान साहिबु पाण पार्लियामेंट में केतिरो वञे थो। एग्ज़ैक्टली। अच्छा, पोइ अगरि डिबेट थी बि वञे थी, हुन सां छा हासिलु थींदो? पोइ जॾहिं हिकिड़ी कानून साज़ी करे छॾियूं था, अगरि पार्लियामेंट में थिए थी या ॿाहिरि थिए थी, हासिलु छा थींदो? जी हा, जी हा। ॻाल्हि इहा आहे त रियासत खे पंहिंजे अंदरि इहो हिकिड़ो हेठि ताईं हिकिड़ो मैसेज क्लियर एंड कट मोकिलिणो पवंदो त ज़ीरो टॉलरेंस आहे। जी हा, हीणे सां ज़्यादती ते ज़ीरो टॉलरेंस जेको महज़ब दुनिया में थींदो आहे, त जेको मज़लूम आहे या हीणो आहे हुन सां ज़्यादती खे कंहिं बि नाले में बर्दाश्त न कयो वेंदो। मिसाल हिकिड़ो वक़्तु हो ज़ियाउल खां पोइ हिकिड़े डिघे अरसे ताईं जॾहिं असांजी हिकिड़ी पूरी हुकूमती ऐं रियासती हिकिड़ी सोच हूंदी त हीअ जेके मिलिटेंट्स आहिनि इहो असांजी स्ट्रेंथ आहिनि। जी हा, ठीकु आहे, त हिननि खे पोइ DCSP खे बि हेठि ख़बर हूंदी वेंदी SHO ताईं त यार हाणे हिननि सां खौंस न कजे। जी हा, पोइ हू जेको वणे कंदा हुआ, छाकाणि त उन्हनि ते हू हिकिड़ो असांजी ताक़त हुआ। जी हा, पोइ जॾहिं पॉलिसी मटिजी वई त हेठि ताईं मैसेज हुयो नथिंग डूइंग। जी हा,
त छो इहो नथो वञे त जेको हीणो आहे या मज़लूम आहे, चाहे हू औरत जी सूरत में हुजे, चाहे हू ॿार जी सूरत में हुजे, चाहे हू के ज़ात पात जे नाले में हुजे, मज़हब जे नाले में हुजे, कंहिं बि नाले में हुजे, जेंडर खां मथां थी बेसिकली, ऐं इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं कानून जी हुकुमरानी हुजे। लेकिन हेठि ताईं इहो नियापो ॾिसो, ही जेके रेप थियनि था या ह्यूमन राइट्स अब्यूज़ थियनि था, इहो छा अमेरिका में कोन थो थिए छा? लेकिन ख़बर आहे त घटि न थींदी, ज़ीरो टॉलरेंस भउ आहे। असां वटि इहो आहे त यार छा थींदो, वो जे बदतमीज़ी कई पे इस्लामाबाद वारो जेको के छोकिरी खे थपड़ू हणे पियो ऐं जेको बि किसो करे पियो, वीडियो जेका भरिजी वायरल बि थी, जेको ॾाढो बुरो सम्झे पियो, त उन ॿिए ॾींहुं गिरफ़्तार थी वियो, पर कोर्ट में वञण खां पहिरीं पाण मैसेज पियो ॾिए त हीअ थोरे ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, ईअं ई आहिनि, हीअ मूंसां छा विढ़ंदा ऐं जल्दी वापसि छुटी ईंदुसि। पोइ असांजी मीडिया बि वरी फॉलो त करे कोन थी, त वाक़ई में आज़ादु त कोन थी वियो हमरा। न बेल ते अञा ताईं आज़ादु न आहे थियो, पर अञा केस हले थो पियो, आज़ादु न आहे थियो अञा ताईं। बेल थी वई अथसि? जी हा, बेल थियल अथसि, बेल थियल अथसि। ठीकु आहे। सो आई थिंक डिबेट त सुठी ॻाल्हि आहे, नेशनल डिस्कोर्स थियणु खपे, ॻाल्हियूं थियणु खपनि, सुठी ॻाल्हि आहे, पर वन डे डिबेट न हुजणु खपे। ऐं हुनजो अगरि छो पार्लियामेंट असांजी एतिरी जेको आहे उनखे असीं इररिलेवेंट छो था सम्झूं? हीअ सिर्फ़ु आहे त ठपा हणूं, मथां ऑर्डिनेंस ईंदो ऐं स्पीकर पुछंदो आइज़ हैव इट, आइज़ हैव इट, ऐं सिर्फ़ु हा हा न करे हू अपोज़िशन वारा गोड़ कंदा। डिबेट हिकिड़ी इंटेलेक्ट, अगरि छा पार्लियामेंट जी इंटेलेक्ट जेका आहे, जेको विज़डम ऑफ पार्लियामेंट चयो वञे थो, उन ते हुकूमत जेको आहे उनखे शक आहे न, मतिलबु जी हा, जंहिं पार्लियामेंट मां फवाद चौधरी पावर ड्रॉ करे थो हुकूमत हलाइण जो, जी हा, हिन कुर्सी ते वेहण जो, या इमरान ख़ान किथां इख़्तियार किथां थो हासिल करे उन पार्लियामेंट मां। सो हुन पार्लियामेंट जी विज़डम, हुन पार्लियामेंट जी इंटेलेक्ट, हुन पार्लियामेंट जी दानिश ते शक आहे न, तॾहिं चवनि था त किथे ॿिए हंधि हली अचो बहस कयूं। अच्छा, या त शक आहे या त कुझु ॿियो रवैयो आहे, छो जेको अगरि कल्ह जो मिसाल ॾिठो वञे, कल्ह जी न्यूज़ आहे, जेको अली ज़ज़ी साहब जेके आहिनि पंहिंजा 3 बिल, हालांकि बहस हले थो पियो, डिबेट हले थो पियो कमेटी में, त उन ते ॿाहिरि निकिरी अचे एॾो चिड़ी विया जो गॾो चई छॾियो। उहो त जेका शायदि जेका कमेटी हुई सेनेट जी, उन रद्द कयो, ऐं उन खां पोइ मतिलबु अली ज़ैदी साहब चयो त भई पोइ जेके जिन अॻु में पास कयो छा गॾे हुआ छा, पोइ चई आउं पाण गॾे आहियां, पोइ त गोड़ थियो त भई कहिड़ी गैर पार्लियामानी ॿोली आहे गॾु, जॾहिं की गॾे त सुठो जानवर आहे, छा आहे हुन में? असां वटि हुनखे बेवकूफ़ तस्वर कयो वञे थो, अली ज़ैदी गॾे खे बेवकूफ़ तस्वर करे थो। अमेरिका में कहिड़े डेमोक्रेट्स जिनका हींअर हुकुमरान पार्टी आहे, उन पार्टी जो निशान गॾे आहे, सो गॾे जी तौहीन छा जे लाइ आहे, जानवर आहे। ख़ैर एनीवेज़, सो ॻाल्हि अली ज़ैदी जी, त भाई क्वेश्चन इहा आहे त एॾी वोटिंग थी, 4-5 माण्हुनि मुखालफ़त में वोट ॾिना, 4 हक़ में ॾिना, बिल रद्द थी आहे, मुंहिंजी त नाराज़ थियणी कहिड़ी ॻाल्हि आहे? पर सबबु इहो आहे त हिन टाइप जा जेके किरदार आहिनि, असांजा अली ज़ैदी साहब आहिनि, वावडा साहब आहिनि, फलाणा साहब आहिनि, पहिरियों दफ़ो ई चूंडिजी आया आहिनि। पार्लियामेंट छा थींदी आहे, पार्लियामानी रिवायात छा थींदियूं आहिनि, सहब हुजणु खपे, छा हुजणु खपे, ऐं पोइ चवनि था त ही जेको कॉमन विज़डम ऐं क़ौमी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सियासत खटे वई आहे। अच्छा, मगर इहो अथॉरिटी पोर्ट कासिम अथॉरिटी बिल क़ौमी मुफ़ाद यार छा थी वियो आहे असांखे? अच्छा, मगर इहो बि रीज़न, ॿियो इहो रीज़न बि त थिए थो, PTI जे अचण खां पोइ हिकिड़ो इहो बि आहे, जनरली जेके असांजा मिनिस्टर्स आहिनि, तक़रीबन एटीट्यूड इहो ई आहे त नो एट ऑल, असांखे ख़बर आहे भई असां बहितर आहियूं तव्हां खां। न उहो त ठीकु आहे, हर हुकूमत खे ख़बर जो ज़ौम हूंदो आहे, हुननि खे हिकिड़ो तकबर हूंदो आहे त असांखे सभु ख़बर आहे। जेको माण्हू इख़्तियार में वेठो आहे न, कुर्सी ते वेठो आहे यासिर साहब, उहो मिस्टर नो ऑल त हूंदो आहे न, आई नो इट ऑल वारा जेकी सोच हूंदी आहे, मूंखे सभु ख़बर आहे। जी हा, त सो यादि अची वियो, चलो छॾियो, जेको थी वेंदो। सो ॻाल्हि इहा आहे त उनखे, पर भाई जमहूरियत आहे, जी हा, एग्ज़ैक्ट, हिन में न ॿुधण जी सघ आणियो, जी न ॿुधण जी हिमत आणियो। जी हा, सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त न विझण जी सघ ऐं हिमत आणियो। अॻिते रोज़ारी साहिबु, नंढिड़ो हिकिड़ो वाक़ियो, मतिलबु ईअं इवेंट थियो असां वटि, हिकिड़ो न्यूज़ आहे, रेसलिंग फाउंडेशन वारनि केस कयो आहे, मतिलबु केस त न कयो आहे, एप्लीकेशन लिखी आहे कॉमनवेल्थ वारनि खे, त असांजा जेके रेसलर्स पाकिस्तानी आया हुआ, पंहिंजे पैसनि ते आया हुआ, पंहिंजी ट्रेनिंग करे आया हुआ, इन करे उन्हनि खां मेडल्स जेके आहिनि उहे कैंसिल कया वञनि। ये ओलंपिक्स में? जी हा, कॉमनवेल्थ गेम्स में, कॉमनवेल्थ गेम्स में। त
त असांजी जेका रेसलिंग एसोसिएशन आहे उनखे एतिराज़ इहो आहे त असां त तव्हां वटि मोकिले न सघियासीं माण्हू, जी हा ॿिया अची विया पाकिस्तानी, उन्हनि खटे बि वरितो, जी हा तांबे जो शायदि जी हा खटी विया आहिनि ब्रॉन्ज मेडल, ब्रॉन्ज मेडल करे तांबो थियो न, जी हा जी हा जी हा खटे विया आहिनि, तव्हां हुननि खे वापसि वठी छॾियो मेडल, छाकाणि त असांखां पुछी न विया आहिनि। हीअ बाबू मेंटेलिटी आहे न, ब्यूरोक्रेटिक हिकिड़ी, जी हा असांखां पुछी न वियो, अड़े भाई पाकिस्तानी छोकिरा विया उते रेसलिंग करे कुझु न कुझु खटे आया, तव्हां में त अफ़ाल कोन आहे, तव्हां कंहिंखे मोकिलियो आहे, एग्ज़ैक्टली बाबू मेंटेलिटी, एग्ज़ैक्टली पाण वटि अफ़ाल आहे कोन, ॿिए खे बि रोकणो आहे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु ख़ालिद उॾियण हैदराबाद मां। जी उॾियण साहब, छा सुवाल हूंदो? हा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा ॿ सुवाल आहिनि। हिकिड़ो त साईं इहो पाणीअ जो मसइलो आहे, मुसलसिल असांजे सिंध सां जेको आहे सो इर्सा ऐं जेको आहे सो वफ़ा गॾिजी जेको आहे सो पाणी घटि पिया ॾियनि या चोरी पिया ॾियनि या एकानवे ठाह ते न पिया ॾियनि। इन जे हवाले सां हाणे इहा त सभिनी खे ख़बर आहे त पाणी असांजो मथां रोकियो वञे थो। मां जो असांजे पंहिंजनि नुमाइंदनि GDA ऐं ॿिया जेके PTI जा जेके हिमायती आहिनि या जेके उन सां गवर्नमेंट में आहिनि, असांजो इहो आहे त उहे ख़ामोश छो आहिनि जॾहिं सिंध जो मसइलो आहे त इहो जनरल मसइलो आहे। ऐं ॿियो इहो जेको आहे साईं जेको आहे पाणीअ जो मसइलो ऐं प्लस जेको आहे सो वफ़ाक़ी इदारनि मां हींअर ॿुधो आहे त वरी जेको आहे सो इहे कढनि पिया, जेके पीपुल्स पार्टी बहाल कया, इहे सभु जेके आहिनि इन में अक्सरियत सिंधियुनि जी आहे। उन्हनि जे हवाले सां आख़िर ई सिंधियुनि सां छा बंगाल वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे, इन ते थोरो रोशनी विझो। ऐं असांजा हे जेके नुमाइंदा आहिनि हितां जा सिंध जा या जेके पीपुल्स PTI जा सपोर्टर आहिनि, उहे आख़िर ख़ामोश छो आहिनि? हीअ त जनरल मसइलो आहे न। मुंहिंजो इन ते तव्हां खां थोरो आहे त थोरो ठीकु आहे साहब। पहिरीं ॻाल्हि ते आउं त मुतफ़िक़ आहियां, हमेशह चाहियां थो त जेको सिंध जो मसइलो हुजे उनमें ही पार्टी मसलिहतनि खां बालातर थी GDA हुजे या सिंध मां जेके PTI जा चूंडियल आहिनि उन्हनि खे सिंध जे हक़नि जी त ॻाल्हि करणु खपे। सो इन सां त आउं बिल्कुलु तव्हां सां सहमत आहियां। ऐं छो नथा कनि इहो पोइ हुननि जा जेके सपोर्टर आहिनि उहे हुननि खां पुछनि। ॿी ॻाल्हि जेका अगरि ॿी ॻाल्हि साईं कई त नौकरियूं सही उहो वफ़ाक़ी सरकार कोन ख़तमु कयो आहे, उहो सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त जेको पीपुल्स पार्टी बहाल कया ऑर्डिनेंस ज़रिए, जेके नवाज़ पहिरीं पीपुल्स पार्टी नौकरियूं ॾिनियूं हुयूं, नवाज़ शरीफ़ सरकार अची हटायो हो, पोइ पीपुल्स पार्टी वरी हुकूमत में आई त ऑर्डिनेंस ज़रिए उनखे बहाल कयो वियो, उहो सुप्रीम कोर्ट में चैलेंज थियो, हू हाणे अची फ़ैसिलो आयो आहे। हाणे अदालती मामिलो आहे, उनमें वफ़ाक़ी हुकूमत जो मामिलो कोन्हे। ऐं सभु उहे इहो अगरि जजमेंट ॾिठी माना हिकिड़ो सोचियो वञे त पोइ त अलाए केतिरा हूंदा रिटायर थी विया हूंदा, अलाए किथे हूंदा, उन चवंदा मरातूं वापसि वठो, अलाए छा छा थिए पियो। उहो कीअं हाणे ॾिसो अदालती मामिलो आहे न, अदालतनि जा मामलात आहिनि, ठीकु आहे, मतिलबु सभिनी शयुनि ते सुओ मोटो। ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, चौधरी इफ़्तिख़ार जे ज़माने खां हलियो पिए। जी हा, हाणे सहाफ़ियुनि जे हिन हैरासमेंट ते ॿिनि फाज़िल जज साहिबान सुप्रीम कोर्ट जे इहो सुओ मोटो वरितो त मथां 5 रुकनी बेंच ठही वई ऐं उन्हनि चयो त अचो इहो बहस कयूं त सुओ मोटो वठण बि खपे या न वठणु खपे। जी हा, अदालतनि जा फ़ैसिला आहिनि। जी हा, हाणे होॾे बहस हलंदी फ़िलहालु। ठीकु आहे सर। ऐं बाक़ी आख़िरी टॉपिक, आख़िरी अगरि ॻाल्हि रखी वञे त पंहिंजी वफ़ाक़ी सरकार अनाउंस करे छॾियो आहे कोरोना जे हिसाब सां त 30 सितंबर खां पहिरियां मतिलबु तव्हां सभिनि खे वैक्सीनेशन कराइणी पवंदी। अगरि जे 30 सितंबर खां पहिरियां वैक्सीनेशन अगरि हिकिड़ो डोज़ न हूंदो थियल त का बि शइ अवेल नथा करे, न शॉपिंग, न को रेस्टोरेंट में इंडोर, न का फ्लाइट, न को कुझु बि। ॾिसी आउं त चवां थो बिल्कुलु सही आहे, लेकिन इहो अमल कीअं थींदो? दावा आहिनि। मोबाइल फ़ोन वारी ॻाल्हि सही आहे, उहो माण्हुनि खे न त आउं दुकान ते वेंदुसि, दुकान वारो मूंखे छा चवंदो पहिरीं कार्ड ॾेखारे, या असीं यूरोप में थोरी था रहूं, ऐं एतिरी आबादी आहे। ऐं फ्लाइट्स वारा त मोस्टली हूअं ई जेके फ्लाइट्स वारा ज़ाहिर उहो थोरा माण्हू हूंदा आहिनि, उहो त हूअं बि वैक्सीन कराए हा, उहो क्लास आहे जेको उहे बि 95% हुनजी वैक्सीन थियल हूंदी। जेको नथा कराइनि त हुननि खे 2 सालनि खां पोइ मरी वेंदा या चिको बि थी वेंदा, ॿार पैदा न थींदा, उहो जेको उहो सोच वारा आहिनि, उन्हनि खे त तव्हां को ॿियो दड़को ॾियो। जी हा, छाकाणि हींअर बि फिरनि पिया बाज़ार में, तव्हां लॉकडाउन में बि फिरंदा आहिनि। जी हा, उनखे ही मोबाइल फ़ोन वारो दड़को जेको आहे न, जी हा, उहो लॻो हुयो, उहो लॻो। पर हाणे चवंदा जाली सर्टिफिकेट बि मिलनि था कोविड जा। यार शर्म अचणु खपे, 2000 रुपए शर्म अचणु खपे, 2000 रुपए विराइजनि था। असांजे पंहिंजे हिते ई कराची में ई वाक़ियो थियो आहे इहो, त कार रिकॉर्डिंग आउट थी हुई। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में।